अस्सलाम वालेकुम नाज़रीन HR JDO न्यूज़ में आया वज़ीर उनड़ असां अॼु मौजूद आहियूं इकबाल फ्लोर मिल में सिंध हुकूमत ऐं ज़िले सतही जेको इंतिज़ामिया आहे उन ऐलान कयो आहे त जेके ग़रीब मिसकीन आहिनि अटे जो जीअं बहरान आहे उन ऐलान कयो आहे त आवाम खे रिलीफ ॾियण लाइ जेको 43 रुपया किलो अटो ॾिनो पियो वञे उन सिलसिले में जेके बि स्टॉल लॻाया विया आहिनि उन ताईं जिन माण्हुनि बि अटो ख़रीद कयो आहे उन्हनि शिकायतूं कयूं त अटे में तमामु घणी मिटी आहे ऐं अटो जेको आहे ग़रीबनि खे ॾिनो पियो वञे उहो खाइण जे बिल्कुलु क़ाबिल न आहे एतिरे क़दुरु जो इंसानु छा पर उन अटे खे माल बि नथो खाए। असां हींअर फ्लोर मिल में मौजूदु आहियूं। अचो त हक़ीक़तनि खां तव्हां आगाह था कयूं त असुलु मसइलो छा आहे ऐं फ्लोर मिल खे जेका कणिक मिले थी उहा केतिरी सही आहे ऐं केतिरी ख़राबु आहे। नाज़रीन असां मौजूदु आहियूं इकबाल फ्लोर मिल में जिते तव्हांखे ॾेखारियूं पिया जेको गवर्नमेंट तरफ़ां हिन फ्लोर मिल खे अनु ॾिनो वियो आहे। तव्हां ॾिसो त केतिरो हीअ तव्हां बोरियुनि जी कंडीशन ॾिसो उन खां पोइ तव्हां हीअ अनु ॾिसो बिल्कुलु जेके माण्हुनि शिकायतूं कयूं अनु बिल्कुलु खाधल आहे। इन में तमामु घणी जेका दज़ मिटी ऐं अनु खाधल पाए बरसातुनि में जेका शइ पियल हूंदी आहे जेको सड़ियल न आहे उहो ॾिनो पियो वञे ग़रीबनि खे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। नाज़रीन त ॾिसो पिया तव्हां हीअ बिल्कुलु बोरियूं बि जेके सफ़ा सड़ियल आहिनि बिल्कुलु जीअं को अनु हुजे। हिन में तव्हां मिटी ॾिसो पिया पंहिंजी अखियुनि सां त केतिरी मिटी आहे। हीअ त अनु जेको आहे उहो त जानवरनि जे खाइण जे लाइक़ु बि न आहे पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेका असांजी हुकूमत आहे उन ऐलान कयो आहे ग़रीबनि खे रिलीफ ॾियण लाइ। हीअ तव्हां नई कंडीशन ॾिसो ऐं हिन में तव्हां मिटी ॾिसो अधा घणी मिटी आहे। ईअं थो लॻे त जीअं का हीअ अनु कंहिं बरसाति में पियल हुयो को सालनि जो पियल हो को पुराणो अनु आहे उहो जेको ॾिनो वियो आहे। हीअ ॾिसो तव्हां नाज़रीन कैमरामैन चवंदो कैमरा विझी करे ॾिसो तव्हां केतिरो अनु हीअ सड़ियल आहे। हीअ अनु जी तव्हां कंडीशन ॾिसो। हीअ जेको माण्हू खे ग़रीब आवाम जे अखियुनि में सुरमू विधो पियो वञे उन्हनि सां हिकिड़ी जेका खाइण जी शइ आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असांजी हुकूमत जी न हली। तव्हां ॾिसो हीअ ॾिसो तव्हां असांजे इकबाल फ्लोर मिल बीठा आहियूं। सड़ियल अनु जेको आहे सो असांखे खारायो पियो वञे। हालांकि माण्हू जेके शिकायतूं कयूं त अटो जेको आहे बिल्कुलु खाइण जे क़ाबिल न आहे। बिल्कुलु उहे जेके शिकायतूं आहिनि उहे बिल्कुलु जाइज़ आहिनि। छाजे करे जो गवर्नमेंट जेको फ्लोर मिल आहे हुनखे अटो अनु ॾींदी हू पी उहो ई माण्हू खे ज़रूरु ॾींदा न। हू पंहिंजे घरां त कोन भरींदा। असां हिते असां सां गॾु हिते फ्लोर मिल जो हिकु मुलाज़िम मौजूदु आहे। अचो त ॻाल्हि ॿोल था कयूं हुन खां पुछूं था त हीअ अनु किथां आयो आहे ऐं तव्हांखे कंहिं ॾिनो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। छा नालो आहे तव्हांजो ऐं तव्हां फ्लोर मिल में छा आहे? मां श्यामलाल नालो आहे इकबाल फ्लोर मिल जो मैनेजर आहियां जी। अच्छा हीअ जेको माण्हुनि शिकायतूं पिया कनि जेके स्टॉल लॻायो त अटे में तमामु घणी बदबू आहे उन अटे खे माण्हू त छा पर कुझु दोस्तनि असांखे ॿुधायो त जानवर बि जेको आहे सो अटो न पिया खाइनि ऐं हिते उन ते जेको लोगो लॻल आहे अटे ते उहो इकबाल फ्लोर मिल जो आहे। असुलु छा मसइलो आहे जो जेको ग़रीबनि सां जेको हिननि ॿुधायो था रिलीफ था ॾियूं आवाम खे ऐं अटो सस्तो ॾियूं था? साईं गवर्नमेंट वटि 2-3 सालनि जो माल पियल आहे नौशहर ज़िले में। असांखे हीउ माल ॾिनऊं तव्हांजे साम्हूं पियो आहे। हीउ सभु असांखे नौशहर ज़िले में ॾिनऊं बिल्कुलु बरसाति जो बिगल। हीअ असीं 20% हलायूं 80% असीं पंहिंजो माल था हलायूं। उहो मिक्स करे तूं असांजो अटो चेक कयो असीं उहो था हलायूं पर असीं पाण मजबूर असीं काॾे वञूं। तव्हां ॾिसोसीं हालति छा आहे। असां सां वॾो ज़ुल्म आहे गवर्नमेंट फुड करे थी असीं कीअं कयूं पूरी कीअं कयूं। अच्छा हीअ अनु जेको आहे किथां जो पंहिंजे सिंध जो आहे? नौशहर ज़िले जो आहे। नौशहर ज़िले जो आहे। असांखे नौशहर ज़िले मां सभु ॾिनऊं न। पहिरीं चयूं नवाशाह ज़िले मां खणो पोइ नौशहर ज़िलो खणो हाणे खैरपुर में ज़िलो मां खणो पोइ पंजाब वञो। तव्हांखे बि मिले या पूरी सिंध में जेको ऑल ओवर फ्लोर मिले उन सभिनी खे इहो माल? नवाशाह सॼी माना पंहिंजे नवाशाह सां ज़ुल्म आहे। बिल्कुलु ज़ुल्म आहे। छो असां सां अहिड़ो था हशर कनि चवनि ईअं था माल इहो अथव खणो न त निकिरो ॿाहिरि। नाज़रीन हीअ ॾिसो जेको हिन में तव्हां ॾिसो जहिड़ा जाॻंदा जीत पिया हलनि। हीअ अनु जेको आहे गवर्नमेंट तरफ़ां जो ग़रीबनि जे लाइ रिलीफ आयो आहे ॿुॾी मरण जो मक़ाम आहे असांजे गवर्नमेंट लाइ असांजे मिनिस्टरनि लाइ ऐं हिते जी जेका इंतिज़ामिया आहे ना हल इंतिज़ामिया उन जे लाइ। हीअ ॾिसो तव्हां हिन में जहिड़ा जाॻंदा जीत पिया घुमनि अनु ॾिसो तव्हां अलाए कॾो को सड़ियल किनो अनु जेको आहे सो फ्लोर मिल खे ॾिनो पियो वञे त जीअं उहे अटो पी ग़रीबनि खे रिलीफ ॾेई सघनि। तव्हां ॾिसो ही पाण हीअ अन जी असांजी हालति आहे जेका असांखे गवर्नमेंट सॻोरी सिंध सरकार जेको आहे सो ॿुॾण जो मक़ाम आहे। मस्ट शइ जेका हूंदी आहे इंसान जियापे जो उहो हूंदो आहे अनु ऐं पेट। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असां चवणो थो पए त हीअ कीड़नि वारो बदबूदार सालनि जो पियल अनु जेको आहे सब्सिडी जे नाले ते ग़रीबनि जी असीं ख़िदमत पिया कयूं। ऐं चवंदा हिननि हुकुमराननि खे ॿुॾी मरणु घुरिजे जेके इंसानी जानियुनि सां खेॾींदा। हीअ तव्हां ॾिसो अड़े तव्हां पंहिंजे बचनि खे खारायो पिया तव्हांजा बच्चा खाईंदा तव्हांखे ख़बर पए।
नाज़रीन ॾिसो पिया तव्हां ही जेका मिटी ही भितर ऐं ही पत्थर उन ई अन मां निकिता आहिनि जेके सिंध गवर्नमेंट असांजे आवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ जेको अन्न मोकिलियो आहे ही पत्थर ही किन ही किचिरो ही ॾिसो तव्हां ही सभु ही ॾिसो सड़ियल अन्न ही अन्न आहे नाज़रीन ही अन्न आहे जेको असांजी गवर्नमेंट सगोरी ग़रीबनि खे रिलीफ ॾियण लाइ जेको 43 रुपया किलो अटे जो ऐलान कयो आहे त ग़रीब मिसकिन अटो वठी खाइनि पर मुंहिंजे ख़्याल में त हिन खां सुठो आहे त ग़रीब ज़हर वठी खाई मरी वञनि त सुठो आहे हिन अन्न खाइण खां जेको जानवर खाए उहो बि मरी वञे हीउ जेको बि तव्हां किन किचिरो ॾेखारियो पिया उहो सभु उन्हनि ई ॿोरियुनि में मां निकितो आहे अन्न जो जेको गवर्नमेंट चए थी असां ग़रीबनि खे रिलीफ पिया ॾियूं 43 रुपया किलो अटो पिया असां फराहम कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा बताएं? अली असगर। तव्हां छा कंदा आहियो? जमादारी लेबर जी। अच्छा लेबर जी तव्हां लेबर तव्हांजी आहे? जी जी। हीउ जेको सड़ियल अन्न आयो आहे इन मुतलिक़ तव्हां छा था चओ? तव्हां त लेबर आहे सॼी तव्हांजी ज़रूरु तव्हांखे लेबर वारो ॿुधायो हूंदो जेके त मज़दूर कमु कनि पिया। जी जी इहो लेबर जेका कणिक आहे अहिड़ी असांखे सड़ियल मिली आहे जो 30 सालनि में अहिड़ी कॾहिं बि कोन मिली आहे। हाणे हिनखे छा कयूं कीअं कयूं असां त इन में परेशान आहियूं। हीउ ॾिसो न तव्हां पाण ॾिसो त कहिड़ी सूरत हाल आहे। हाणे तव्हां चवनि था अटो ख़राबु आहे त उनखे असां छा कयूं? हाणे जेका मथां गवर्नमेंट खां असांखे कणिक मिले पई उहा त असां मशीन खे ॾियूं पिया ॿी हाणे छा कयूं असां? पोइ जेके मज़दूर आहिनि पोइ हिन में त इलाही मिटी पाए दज़ पाए दूं पाए हिन मां त इलाही बीमारी थींदी मज़दूरनि खे। रोज़ी त करणी आहे न मिसाल छा कयूं पोइ हाणे कमु छॾे वेंदासूं त न। साईं हिन में ॾाढी बीमारी आहे असांखे खारस बि थिए थी हिन मां बसि मजबूरी आहे। मिटी पाए मिटी आहे किन आहे सड़ियल आहे तव्हां पाण ॾिसी सघो था जीत बि अथसि हर शइ अथसि ॾिसो तव्हां पाण मजबूरी आहे ग़रीब था इन करे रोज़ी था कयूं न रोज़ी करण जहिड़ी न आहे कणिक खाइण जहिड़ी न आहे। अस्सलाम वालेकुम सलाम। ही जेके बोरियूं पियूं आहिनि हिन में त दज़ आहे इहा किथां निकिती आहे? सर हीअ जेका असां वॉशिंग कई आहे उन्हनि जी सफ़ाई कई हीअ उन मां इहे किचिरो हीअ जेका मिटी आहे जेको आहे माना उन मां निकिती आहे। इलाही सारी हा सर इलाही आहे माना 100-150 बोरी माल ॾिसे असां सॼो माना किचिरो थो अचे सड़ियल माल बि हिन में सभु इहो अचे थो उन खां पोइ बि असां थोरो वॉश करे थोरो माना माल सुठो कढी था माना तव्हांखे ॾियूं जेको हलण जी ज़रूरत। ही जेके बोरियूं पियूं आहिनि सभिनी मां किचिरो निकितो आहे? सर हीअ बिल्कुलु इहो किचिरो निकितो आहे तव्हांजे साम्हूं पियो आहे हीअ टोटल ई जेको आहे सो किचिरो निकितो आहे। छा छा आहे हिन में मिटीअ खां अलावा ॿियो छा? मिटी आहे या सड़ियल कणिक आहे माना हिन में जीत इहे सभु कुझु माना इहे इन में अथव। नाज़रीन हाणे तव्हांखे ॾेखारियूं था जेको अटो पीसिजी तयारु थी अचे थो ऐं जेको तव्हां पैकिंग थी थिए जेको रिलीफ ॾियण जे लाइ जेको 43 रुपया किलो अटो उहो तव्हांखे दोस्त खे ॿुधाईंदो तव्हांखे ॾेखारींदो। हीउ जेको अटो आहे हीउ जेको अटो आहे हीउ 43 रुपया किलो जेको अटो ॾिनो पियो वञे। सिर्फ़ु हिन जो चवणु आहे त जेको 80% जेको साफ़ु सुथिरो असां वटि पंहिंजो मौजूदु आहे उहो असीं मिलाए ऐं 20% जेको असांखे गवर्नमेंट ॾिनो आहे अन जेको खाइण जे क़ाबिल आहे उहो असांखे मजबूर थी नुक़सानु थो पए इलाही मजबूर थी असां हुन में मिलायूं था। उन जे करे थी सघे थो त अटे में बदबू थींदी हुजे उन जो सबबु उहो ई आहे ऐं उन जो ज़िम्मेवार हिते जी इंतिज़ामिया ऐं गवर्नमेंट आहे जिन हिननि खे अन्न ॾिनो आहे सड़ियल ॻरियल ऐं सालनि जो पुराणो पियल अन्न आहे पर फ्लोर मिल वारनि जो को ॾोन आहे हिन जो चवणु आहे त असांखे जहिड़ो गवर्नमेंट अन्न ॾिए पई जेकॾहिं असां उहो पीउ ऐं माण्हू खे खारायूं त यकीननि उन खे इंसान त छा पर जानवर बि कोन खाईंदा पर असांजी मजबूरी आहे असांखे पंहिंजी मिल हलाइणी आहे। 80% जेको असां साफ़ु अन्न आहे उहो असीं पंहिंजो ऐं 20% जेको गवर्नमेंट ॾिनो आहे उहो विझी असां जेको आहे सो रिलीफ तौरु 43 रुपया किलो मार्केट में जेके स्टॉल लॻल आहिनि उन्हनि ते फराहम कयूं था। कैमरामैन शान सां गॾु वज़ीर उंदड़ HR रेडियो न्यूज़ सकरन।